जीअं त कुझु ॾींहंनि सां असांखे सिजावल ज़िले में कुझु स्नैचिंग जूं वारदातूं ऐं चोरनि जी वारदातुनि में इज़ाफ़े जूं ख़बरूं मिलनि पियूं। इन खे मद्देनज़र रखते हुए हिकिड़ी स्पेशल टीम असां तश्कील कई, जंहिंमें CIA सिजावल ज़िले जा SHOs, कुझु SHOs ऐं DSPs हुया। ऐं इन्हनि जी असां कोशिशि कई त सिजावल ज़िले में डिफरेंट मुक़ामात ते डिफरेंट जॻहुनि ते असां कंसील्ड ऐं ओपन पिकेटिंग कयूं। इन पिकेटिंग जो मक़सदु इहो त हे जेके ॾोहारी ॾोह जे इरादे सां हिननि जॻहुनि ते गश्त कनि था ऐं माण्हुनि सां फुर लुट कनि था, इन्हनि खे असां अरेस्ट करे सघूं। जॾहिं असां हिननि ते डिफरेंट पॉइंट्स ते पिकेटिंग कई त अल्हम्दुलिल्लाह ॿिनि जॻहुनि ते जेको हिकिड़ो दड़े जी हद हुई ऐं ॿी असांजी हद हुई सुजावल जी। इन्हनि टिनि ॿिनि जॻहुनि ते असांजो इनकाउंटर थियो, जंहिंमें 2 असां क्रिमिनल्स अरेस्ट किया। हिननि जो क्रिमिनल रिकॉर्ड बि असां वेरीफाई कयो त उन मां हिकिड़े जो नालो मां तव्हांखे ॿुधायां त गुल मोहम्मद उर्फ गुल्ली ॿारनि आहे। उन ते 11 केसिस दर्ज आहिनि, जंहिंमें इक़दाम क़तल, डकैती, रॉबरी, डकैती जे दौरान कंहिंखे ज़ख़्मी करणु, अहिड़ी नौइयत जा केसिस दर्ज आहिनि। ऐं ॿियो जेको असां वटि आहे अल्लाह बचायो उर्फ बचायो लोटियो, इन ते बि 9 केसिस दर्ज आहिनि, जेके बि इन्ही संगीन नौइयत जा केसिस आहिनि। हिननि खां मज़ीद तफ़्तीश जारी आहे। हिननि सां गॾु गॾु जेको थर्ड आहे, असां नवीद मेमण नाले माण्हू खे बि अरेस्ट कयो आहे ऐं इहो बि अहिड़ी गैंग जो मेंबर आहे। इन जो क्रिमिनल रिकॉर्ड वेरीफाई कयो पियो वञे। जॾहिं असां हिननि गैंग्स खे इनिशियल थोरो इंटेरोगेट कयो ऐं असां हिननि खां जॾहिं थोरी पुछताछ कई त असांखे 22 मोटरसाइकिलूं जेके मुतअद्दिद वारदात में असां वटां फुर बि थियल हुयूं, चोरी बि थियल हुयूं, बरामद थियूं आहिनि। ऐं 3 खां ज़ाइद मोबाइल फ़ोन्स जेके फुरिया विया हुआ आवाम खां, उहे बि असां रिकवर कया आहिनि। इनिशियल इंफॉर्मेशन जेका असां वटि हिन वक़्तु आहे, हुन जे मुताबिक़ हिननि जा 6 खां 7 गैंग मेंबर्स जा नाला असांखे मिलिया आहिनि, जिन ते पिणु असां वेठा कमु कयूं पिया। असां पुरउमीद आहियूं त असां हिननि कंप्लीट गैंग्स खे बस्ट करे अमन अमान जी सूरत खे अञा बहितर कंदासीं। थैंक यू।